अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी जर्मनी में अमरीकी परदेही वज़ीर सां मुलाक़ात। मार्को रूबियो सां मुलाक़ात में दहशतगर्दी रोकण में ताउन ते ख़यालनि जी ॾे वठि। फील्ड मार्शल म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में शिरकत कई। जर्मनी के परदेही वज़ीर ऐं सलाहकार सां सिक्योरिटी ताउन ते ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिब फील्ड मार्शल जर्मनी के चीफ ऑफ डिफेंस सां भी मुलाक़ात कई, जंहिंमें दिफ़ाई ताउन ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जेल अॻवाननि जो ॿियो घर हूंदो आहे। मूं 14 साल अवाम जे हक़नि ख़ातिर जेल काटियो आहे। मदीने जी रियासत जी ॻाल्हि कंदड़ जेल में इबादत कनि ऐं रोज़ा रखनि। रहमिया खान में कारकुननि खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त सॼे मुल्क मां चूंडूं खटींदासीं। बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो। मुल्क को रिपब्लिक लिमिटेड नाहे जो ॾेवालो निकिरी वञे। अवाम की मदद से मुल्क तरक्की कंदो। सराइकी सूबे जो मुतालबो इलाके में घट तरक्की और महरूमी के करे आहे। बानी PTI के इलाज लाइ अपोजिशन इताद जो एहतजाज 3 ॾींहं बि जारी। पार्लियामेंट हाउस, पार्लियामेंट लॉजिस और KP हाउस ॿाहिरां धरणो। एहतजाज सबब गाज़ीबारे शहर के मसरूफियत तरीन शाहराह दस्तूर मुसलसल तौर बंद। महमूद खान अचकज़ई ऐं ॿियनि अख़बारनि जो चवणु आहे त बानी PTI जी अस्पताल मुंतक़िली ताईं धरणो जारी रहंदो। ज़ाती डॉक्टर की मौजूदगी में संदसि इलाज कराए वञे। बांग्लादेश जो नओं वज़ीर आज़म तारिक रहमान 17 फरवरी ते हलफ खणंदो। हलफ बरदारी तकरीब में एशिया समेत आलमी अख़बारनि खे शिरकत की दावत ॾिनी वेंदी। ज़रिए मूजिब हलफ बरदारी में शिरकत लाइ पाकिस्तान जो वज़ारती वफ़द ढाका वेंदो। T20 वर्ल्ड कप जो वॾो टाकरो अॼु थींदो। पाक भारत टीमूं कोलंबो के मैदान ते आमो साम्हूं थींदियूं। हाई वोल्टेज मैच पाकिस्तान वक्त मूजिब 6:30 वगे शुरू थींदो। इवेंट में ॿई टीमूं हिन वक्त ताईं नाक़ाबिले शिकस्त। क्रिकेट जा शौक़ीन क़ौमी टीम की कामयाबी लाइ पुरजोश। टंडो मस्सी वेझो खौफनाक रोड हादसो। पंजाब पासी 5 गर्भातियुनि समेत 11 मुसाफ़िर फौत। क़ौमी शाहराह ते डिब मेहर शाह वटि मुसाफ़िर कोच ब्रेक फेल थियण करे ट्रॉलर सां टकराइजी वई। ज़ाल मुड़स ऐं 3 ॿारनि समेत 11 मुसाफ़िर फौत। 10 खां वधीक ज़ख़्मी। फौतन में अकबर सियाल ऐं संदसि ज़ाल पुट अब्दुल समद, 2 नींगरियूं, वरदा ऐं बिस्मा शामिल। हादसे में ड्राइवर गुल शाह, क्लीनर हाशिम, काशिफ, शाकिर, रमज़ान ऐं मोहम्मद ज़ैन भी हयाती विञाए वेठा। कोच पंजाब का कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां हादसे ते दुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी सहूलियतूं फराहम करण जी हिदायत। चक वेझो चोरनि जी फायरिंग में भाॻियो मारिजी वियो। ॻोठ मेहराब खोसो में घर मां चोरी की कोशिश। सुजाग थियण ते भाॻनि जी मज़ाहिमत। चोरनि जी फायरिंग में घरधणी मोहम्मद उस्मान खोसो मौके ते मारिजी वियो। पुलिस पारां फरियाद न वठण ख़िलाफ़ वारसनि पारां लकी गुलाम शाह में क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। जवाबदारनि की गिरफ़्तारी जो मुतालबो।